सागम गुजारत अचे थी। हाँ भाउ। गुजारत अचे थी ज़ाल ऐं मुड़ुस जे ख़तम थियल मोहबत इहा कीअं वधंदी? वाह साईं वाह। ज़ाल ऐं मुड़ुस जी ख़तम थियल मोहबत कीअं वधंदी? कीअं वधंदी बाबा, सफ़ा सोलो कमु आहे। मुड़ुस ज़ाल खे खणी वञे, वॾो शॉपिंग कराएसि, कपिड़ा वठी ॾिएसि, जूता वठी ॾिएसि, मेकअप शेकअप, त ऑटोमेटिकली पछाड़ी उहो संबोसा खाराएसि, खटाइण खाराएसि, त मोहबत वधी वेंदी ज़ाल जी खटाइण ते। बचे खटाइण ते थी मोहबत वधे। अॻे ई खटा लॻा पिया त वरी मोहबत खटाइण ते कीअं वधंदी? हा इहा बि ॻाल्हि आहे, खटा लॻा पिया न। ख़तम थियल आहे त खटा लॻा पिया आहिनि न। बाबा पोइ हीअं करे ज़ाल छा करे, मुड़ुस महीनो खनि पेरनि ते हथड़ा रखी ऐं माइटनि में छॾे अचेसि त वरी मोहबत हुनजी वधी वेंदी। महीनो खनि पाण में परे रहंदा त मुंहिंजे ख़्याल में मोहबत वधी वेंदी। न न अञा बचे महीनो खनि जा, साल खनि छॾे त मोहबत कान वधंदी। परे में मोहबत कान किथां वधंदी यार, तूं सोच न। सोच, इहा ॻाल्हि वाजिबु करे छॾी। सुवाल जवाब ॿियो, कम ई मुआरा अथई सफ़ा ॿियो। तोहरा कम त सागा। ज़ाल मुड़ुस जी ख़तम थियल मोहबत कीअं वधंदी? ख़तम थियल बाबा हीअं आहे न, मुंहिंजे ख़्याल में मुड़ुस छा करे 8 ॾींहं घर जो सॼो कमुकार, मिसाल चांहि करण थी, मानी थी, भाॼी थी, ऐं ज़ाल खे मुड़ुस खट ते विहारे छॾे, सनी करे ज़ाल जी सनी, त मोहबत ऑटोमेटिकली वधी वेंदी। ज़ाल आख़िर त बड़ा कुझु त थींदुसि। बचे अञा बचे तेड़ा मुड़ुस तूं ॿुधो ई पियो न। हाँ ॿुधो आहे। हाँ धोइन पिया कपिड़ा। चङा भला जो न वॾेरो बि धोए पियो, नज़ीर शीदी यार नज़ीर शीदी उन रात धोता है वाकई। मोहबत कीअं वधंदी बड़ा, मारे छॾी पियो ज़ाल। अॼुकल्ह जूं बाबा मायूं बि अहिड़ियूं आहिनि न, फैशन निकिरी पियो आहे। जारी मुंहिंजे ख़्याल में मोबाइल वठी फेसबुक हलाए ॾे त माशूक शहर वारा कलाम ॿुधाइसि, पाणे मोहबत वधी वेंदी। न बचे माशूक शहर वारा रुगना बचे मारे विधई पियो बाबा। जा हीअं करे ॾिस, ज़ाल ऐं मुड़ुस, ज़ाल खे 2 टे ॿार आहिनि, छा करे मुड़ुस ॿार हुन खां धार करे 15 ॾींहं 8 ॾींहं ज़ाल आख़िर मां हूंदी आहे, 2 टे ॾींहं ॿार धार करेसि, पोइ ॿारनि जे करे मन मुड़ुस खे भाए करे बचे ॿारनि जे करे बि न, मोहबत वधाइणी आहे। माई का मारणे ढगे वारी आहे, मारणे ढगे वारी हिन नए मॉडल जो न, सम्झ ॻाल्हि खे। नए मॉडल जूं वाकई आहिनि, नए मॉडल जूं। अड़े बसि हाणे गुज़ार त वई बाबा। ॾिस न, हाणे ज़ाल मुड़ुस पाण में नाराज़ आहिनि, त पोइ हिननि खे छा करे, मुड़ुस हेठाई सेठाई करेसि 8-15 ॾींहं हुन सां गॾु मानी खाए, पंहिंजे हथड़नि सां ईअं गिरा, पाकड़ो गोश्त हुजे या मुर्गी हुजे, आलू मटर ते राज़ी कान थींदी का, मिसाल छेले जो गोश्त, पाॾे जो या ओझरी हुजे, 8-15 ॾींहं हुनखे पंहिंजे कुंवारे हथड़नि सां ईअं मानीअ वात में गिरा विझंदो न, हरड़े मानी गॾु खाइण सां, हिक ॿिए जी ओभर खाइण सां न, गारंटी आहे 100% ज़ाल पर्ची पवंदी, मोहबत वधंदी। खाइण पीअण सां मोहबत वधंदी, गॾु खाइण पीअण सां मता न भाई। जंहिं दोस्तो ही गुज़ारत ॾिनी, असांजो प्यारो दोस्त आहे हिदायतुल्ला। ज़ाल मुड़ुस जी मोहबत, ख़तम थियल मोहबत कीअं वधे, त असांजी 100% गारंटी आहे। हिकिड़े हकीम भई इहा ॻाल्हि कई मूंसां, त गॾु ज़ाल मुड़ुस मानी खाईंदा हिकिड़े थां में, त बिल्कुलु मोहबत वधे थी। वधीक तव्हां पंहिंजी राय कमेंट में ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत। ऐं वधीक असांजा कॉमेडी वीडियो मुंहिंजे यूट्यूब ते तव्हांखे मिलंदा, जेको नालो आहे हाकिम पाकिस्तानी, सर्च कंदो त उते मुंहिंजा खोड़ सारा अहिड़ा कॉमेडी सेक्शन जा सुवाल आहिनि, तव्हांखे उते मिलंदा। सिंध सलामत।